अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जी ड्रामे मोरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। तव्हांजी राय असां लाइ काफ़ी अहम आहे दोस्तों। तो बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तो नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण लाइ मिलंदो त अलीज़ो हमज़ा खे चवंदी त तव्हांजा घर वारा न मञींदा, तव्हां मूं मां हथ कढो, मूंखे छॾे ॾियो। जंहिं ते हमज़ा चवंदो त न, मां तोखे कॾहिं बि न छॾींदुसि, भले मुंहिंजा घर वारा न मञनि, मां उन्हनि सां बग़ावत करे बि तोखे पंहिंजी कुंवार बणाईंदुसि, तोखे हासिलु कंदुसि। ऐं उहो चेक हमज़ा खे ॾेखारींदी जेको हमज़ा जी वालदा उनखे ॾेई वई हुई। उहो चेक नेक्स्ट एपिसोड में जेको हमज़ा खे ॾेखारींदी त हीअ तुंहिंजी माउ तुंहिंजो सौदो करणु आई मूंसां, पर मां हुन सां इनकार करे छॾियो। ऐं हमज़ा उते घर वञी उन्हनि पंहिंजे वालदेन सां चिड़ी ॻाल्हाईंदो ऐं चवंदो त हीअ छा था कयो तव्हां। जी दोस्तों, त सिकंदर जीअं हिनखे ऑफिस मां कढी रहियो हुयो त उते अलीज़ो हिनखे चैलेंज कयो सिकंदर खे त वरी बि मां हिन ऑफिस में वापसि ईंदुसि ऐं मां हिन ऑफिस जी मालिकाणी थी वापसि ईंदुसि, या तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो दोस्तों त सिकंदर हमज़ा खे चवंदो त अॼोकी मोहबत इहा आहे त असां अॻिले खे इस्तेमालु करे उन मां हथु कढी छॾियूं त बहितरु आहे। त सिकंदर खे हमज़ा चवंदो त शायदि तूं ईअं कंदो हूंदे माण्हुनि सां, त उन्हनि खे इस्तेमालु करे उन्हनि मां हथु कढी छॾी, पर मां ईअं न कंदुमि। जंहिंजो साथ निभाइण मां हथु साथ निभाइण खां वठंदुमि, उन्हनि जी ज़िंदगी भर मां साथ निभाईंदुमि। इहो साॻियो ई सिकंदर वारो चैलेंज जेको त हमज़ा जी माउ खे बि जेको आहे त अलीज़ो करे चुकी आहे, त मां तुंहिंजे घर जी नूंहुं ज़रूरु थींदसि ऐं ॾिसां त मूंखे केरु थो रोके। तुंहिंजी इहा जेका क़ीमत मूंखे ॾीं थी त इहा मां तोखां न वठंदुमि। मां पंहिंजी मोहबत खे कॾहिं बि विकिरो नथी करे सघां। मां मोहबत जो मुल्ह जेको आहे त पैसनि सां न, पर मोहबत जो मुल्ह मोहबत सां ॾियणु थी चाहियां। तूं पंहिंजी इहा मिल्कियत पंहिंजा चेक पाण वटि रख। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।